अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड के बारे में तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं दोस्तों। ज़बरदस्त अपडेट आहे। जी हाँ दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे हिकिड़ो इशारो आहे मुराद जो, उहो मंसूर खान आहे। अचण वारे वक़्त में अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो त मंसूर खान पंहिंजा शहदाई जेको मुराद जे हवाले करे छॾींदो ऐं पंहिंजे शहदान खे चवंदो त मुराद ते पहरो ॾियो ऐं मुराद सां गॾु हुजो, मुराद जो साथ ॾियो ऐं मुराद खे कॾहिं बि अकेलो मंसूर खान कान छॾींदो, छो त मुराद ई सिधो सादो माण्हू आहे। अहिड़ा मंसूर खान खे माण्हू वणंदा आहिनि ऐं शैतान आहे शाहनवाज़ खान, हू जहिड़ा चाहे थो। ऐं शाहनवाज़ खान जे विच में हिकिड़ो माण्हू जेको आहे बॉडीगार्ड, इहो मंसूर खान जो शहदाई आहे, जेका हर रिपोर्ट मंसूर खान ताईं पुॼाए थो पियो ऐं मंसूर खान खे ख़बर आहे त हाणे छा थियण वारो आहे छा न थियण वारो आहे ऐं हर जाइ ते हुनजा शहदाई मौजूदु आहिनि। एतिरी शाहनवाज़ खे ख़बर ई कोन्हे त की मुंहिंजे विच में बि कोन जा शहदाई आहिनि। दोस्तों जीअं जीअं ड्रामो अॻिते वधंदो तीअं तीअं ज़बरदस्त थींदो वेंदो ऐं पोइ जेको आहे हिन जे लाइ मुसीबत थी वेंदी, रहज़न ककर वारनि जे लाइ बि, शाहनवाज़ खान जे लाइ बि। ऐं मुराद ज़बरदस्त कमु करे ईंदो ऐं पंहिंजो मंसूर खान जे ज़ोर ते, ऐं वरी जेको आहे तव्हांखे ख़बर आहे उहो मंसूर खान खे मारणु बि चाहे थो शाहनवाज़ खान, ऐं उहो उनजा वार फ़िलहालु त ख़ाली पिया वञनि। वीडियो पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।